खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सोहनी पारस लियाकत जलबाणी बिन जी गिरफ्तारी खिलाफ केस की ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस के गिरफ्तार अगवाड़न के अॼु 12 वगे ताईं पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत जो चवणु आहे त गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं पेश न कयो वियो त पुलिस अमलदारन ते केस दाख़िल कयो वेंदो। अवां खे ख़बर ॾियनि पिया खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सोहनी पारस लियाकत जलबाणी ऐं ॿिनि जी गिरफ्तारी खिलाफ केस की ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस के गिरफ्तार अगवाड़न के अॼु 12 वगे ताईं पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। सोहनी पारस लियाकत जलबाणी ऐं ॿिनि जी गिरफ्तारी खिलाफ केस की ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस के गिरफ्तार अगवाड़न के अॼु 12 वगे ताईं पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत जो चवणु हो त गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं पेश न कयो वियो त पुलिस अमलदारन ते केस दाख़िल कयो वेंदो। खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सोहनी पारस लियाकत जलबाणी ऐं ॿिनि जी गिरफ्तारी खिलाफ केस की ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस के गिरफ्तार अगवाड़न के अॼु 12 वगे ताईं पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत जो चवणु आहे त गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं पेश न कयो वियो त पुलिस अमलदारन ते केस दाख़िल कयो वेंदो। खैरपुर की अदालत पुलिस के प्री एक्शन कमेटी से गिरफ्तार अगवाड़न के 12 वगे ताईं अदालत में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सोहनी पारस लियाकत जलबाणी ऐं ॿिनि जी गिरफ्तारी खिलाफ केस की ॿुधणी थी आहे। तफ़सील मांगंदासीं सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर खान मोहम्मद सोलंकी का। जी खान मोहम्मद सोलंकी, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल। प्रिया कुमारी एक्शन कमेटी के अगवाड़न सोनी पारस लियाकत जलबाणी ऐं ॿियनि जी गिरफ्तारी खिलाफ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अदालत में दाख़िल दरख्वास्त वारो मामलो वकील ॿीहर अदालत में पेश एसएसपी पेश न थी सघियो ऐं एसएचओ बबलो नूर अहमद लगारी पेश थियो, जंहिं ते अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेसि ॿीहर मोहलत ॾिनी त ॻुझी टाइम में फौरी तौर ते एसएसपी के अदालत में पेश कयो ऐं गिरफ़्तार जवाबदारनि के जिन खे पुलिस खंबे गुम करे छॾियो आहे उन्हनि खे फौरी तौर ते पंहिंजो पेश कयो वञे, जंहिं ते जेको आहे एसएचओ ॿीहर वापसि रवानो थी वियो आहे। उन खां पोइ अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलो त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो वकीलनि पारां प्रिया कुमारी एक्शन कमेटी पारां ॿियनि मासूम ॿारनि जे बाज़ियाबी जे लाइ लॻायल धरणे जे माण्हुनि मथां पुलिस जी लठबाज़ी ऐं वछण तशदुद वारे वाक़िए खिलाफ सिंध बार काउंसिल जे सॾ ते खैरपुर में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो आहे ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अगवाड़नि सोनी पारस लियाकत जलबाणी समेत ॿियनि जी गिरफ़्तारी खिलाफ वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खैरपुर खां रैली कढी एसएसपी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। रैली जी अगवाणी सिंध बार काउंसिल जो मेंबर सैयद जाफ़र अली शाह, एडवोकेट सज्जाद अहमद सोलंकी, एडवोकेट फयाज़ अहमद खमीसानी, एडवोकेट गज़नफर जतोई, एडवोकेट अली अहमद मेमून ऐं ॿिया आहिनि। अव्हांखे ॿुधायां त वकीलनि तरफ़ां पुलिस जी गैर क़ानूनी अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। हिकु ॾींहुं अॻु बबलो में प्रिया कुमारी ऐं मासूम ॿारनि जे बाज़ियाबी लाइ लॻियल धरणे जी अगवाणनि मथां पुलिस ज़ुल्म जूं समूरियूं हदूं पार कंदे मथनि लठबाज़ी करे सख़्त तशदुद जो निशानो बणायो, जेको अमल इंतिहाई शर्मजोॻो आहे। इहो वकील अगवाणनि जो चवणु आहे। उन्हनि चयो त पुलिस पुरअमन मुज़ाहिरनि मथां प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अगवाणनि सोनी पारस लियाकत जलबाणी समेत ॿियनि खे गुज़िरियल केतिरनि कलाकनि खां खंबे गुम करे छॾियो आहे। पुलिस उन्हनि मथां कूड़ो केस पिणु दाख़िल करे छॾियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। बबलो में पंहिंजे मासूम ॿारनि जे बाज़ियाबी लाइ वठियलनि मथां पुलिस इंतिहाई गैर मुनासिब अमल करे उन्हनि जे वालिदेन मथां बि सख़्त तशदुद कयो आहे, जेको ज़ुल्म जी इंतिहा आहे। उन्हनि आईजी सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे गिरफ़्तार अगवाणनि समेत माण्हुनि खे आज़ादु करे ऐं मथनि कूड़ो केस ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी धरणो जारी रहंदो। जी।
महिरबानी वांजी ख़ान मोहम्मद आगाह करण लाइ।